अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी स्टेशन ते सफ़र ते रवानो बैरिया टाउन जो ज़बरदस्त धरनो हो ऐं लखनि जी तादाद में सिंधी उते मौजूदु हुआ ऐं ॾाढो जोश ऐं ख़रोश हो ऐं काफ़ी सालनि खां पोइ सॼी सिंध जा जेके आहिनि उहे झंडा गॾु ऐं ज़बरदस्त क़िस्म जो शो हुयो ऐं स्ट्रेंथ हुई, ताक़त हुई ऐं आई लव टू सी। मां ॾिसी ॾाढो ख़ुशि थियुमि जो हेॾा लखनि जी तादाद में सिंधी उते गॾु थिया ऐं पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु बुलंद कयो। सभई लीडर मुतहदा ऐं कूल धरनो हुयो, ज़बरदस्त धरनो हुयो। आई एम वेरी हैप्पी ऐं इन कामयाबु धरने ते सॼी सिंध जे माण्हुनि खे जिन शिरकत कई आहे, ट्विटर ते ट्रेंड हलायो आहे, फेसबुक ते स्टेटस लिखिया आहिनि, सफ़र कयो आहे, उन्हनि सभिनी खे मुबारकबाद हुजे। इहे हल्का फुल्का टेलर थींदा आहिनि एहतजाज। तव्हां असांजे घरनि खे ड्राहियो, तव्हां असांजे ॻोठनि खे ड्राहियो। यादि रखिजो जेकॾहिं तव्हां असांजी ज़मीन जे इंचनि ते ऐं ॻोठनि ते यलगार कंदव त पोइ तव्हांजे दर बचंदा। हे त शुकुरु कयो जो लीडर मना कंदा रहिया, लीडरनि लातालगी जो इज़हार कयो, न त जेकॾहिं रुॻो चवनि त टपी पओ त बैरिया टाउन जो हिकु घरु, हिकु बंगलो बि न बचे। उनजे करे सिंधी शरीफ़ आहिनि, सिंधी सूफ़ी आहिनि ऐं सिंधी जेके आहिनि से पुरअमन आहिनि। इहा सॼी साज़िश ज़रदारी एंड को कंपनी जी आहे। न त एतिरी माण्हू क्लिप्स मां शो कंदुमि सुभाणे, जेके अंदरियां माण्हू जेके बैरिया टाउन जा आहिनि उहे पाण था चवनि त इहे माण्हू जेके आहिनि उहे फ़साद कंदा रहिया, उहे बाहियूं ॾींदा रहिया, पुलिस उते मौजूदु रही, उन्हनि खे उन वक़्तु रोकियो न वियो ऐं जॾहिं ॾिठुनि त हाणे मामिलो गरम थी वियो आहे त पोइ मुंतशिर करण जे लाइ हिननि जेको आहे सो आंसू गैस शेलिंग ऐं हिकिड़े पुरअमन एहतजाज खे जेको आहे हिननि डैमेज करण जी कोशिशि कई आहे। पर इहो कुझु थियणो हो ऐं इन सां मोमेंटम जुड़ियो आहे। जेको 9 तारीख़ जे लाइ अनाउंसमेंट थींदी, सिंध असेंबली जो घेराव थींदो, CM हाउस जो घेराव थींदो ऐं सिंधी इन मौक़े खे हिकु खोड़नि सालनि खां पोइ बहितरीनु मौक़ो मिलियो आहे त असां यूनाइट आहियूं, असां गॾु आहियूं ऐं असां ट्रेजिडीज़ थींदियूं त जेको आहे सो उत्साह थींदो, रत गरम थींदो, माण्हू अॻिते ईंदा। उन जे करे अहिड़े क़िस्म जूं अहिड़नि मामलनि में शेलिंग, फायरिंग, शहादतूं इहे थियणियूं आहिनि ऐं इहे थींदियूं त असांजो अञा बि ज़ोर पकिड़िबो। पर उन जे बावजूदि बि आई एप्रिशिएट ऑल द पीपल, आई लव ऑल द पीपल हू पार्टिसिपेट ऐं मूंखे उन सां प्यार आहे। असां सिंधी कॾहिं बि पंहिंजी ज़मीन जी जेको आहे सो इन यलगार खे बर्दाश्त न कंदासीं, अक़लियत में तब्दील थियण न बर्दाश्त कंदासीं, असांजी ॿोलीअ जे ख़ात्मे जे लाइ जेको आहे सो न बर्दाश्त कंदासीं। असां इहे हथकंडा सम्झूं था त इहा जेका असांजी ज़मीन जी वालार आहे, जेका ज़रदारी एंड को कंपनी, इहे सॼियूं साज़िशूं हिननि जूं, इहे ड्रामा आहिनि हिननि जा, इहे सम्झनि था त सिंधी जहिड़े पोज़ीशन में अॼु नज़र आया जो लखनि जी तादाद में जेको आहे सो ईअं समुंड उथली पिया, त इहा कीअं इस्टेब्लिशमेंट खे, इहा कीअं मलक रियाज़ खे, इहा कीअं ज़रदारी, इहो बैरिया टाउन आहे, इहो बिलावल टाउन कराची आहे, उन जा अंदरे खाने हिननि जा सभु उन जा मिलियल आहिनि। त इहो सभु कुझु जेको ड्रामो आहे इहो हथ जो ड्रामो आहे ऐं जेकॾहिं का इन्वॉल्वमेंट आहे बि सही नौजवाननि जी त उन में तव्हां असांजा घर ड्राहींदव, तव्हां असांजे जेको आहे नियाणियुनि खे दरबदर कंदव, जेकॾहिं तव्हां असांजे नियाणियुनि खे कुटींदव ऐं उनखे गैर क़ानूनी तौर ते असांजी ज़मीनुनि खां हटाइण जी कोशिशि कंदव त पोइ तव्हां दर ते बाहि लॻी आहे त हाणे तव्हांखे मिर्च लॻाइण अचे। यादि रखिजो इहो त अञा दर खे बाहि लॻी आहे, तव्हां ई हणाए असांखे ब्लेम करण जी कोशिशि था कयो। यादि रखिजो जेकॾहिं इन्हनि लीडरनि हुकुम कयो त पोइ इहा बैरिया टाउन जी हिकु हिकु सिर बि न बचंदी। इनजे करे पंहिंजो होश संभालियो। इहा जेका वालार आहे असांजी ज़मीन जे मथां, इन खे जेको आहे सो महिरबानी करे ख़तमु कयो ऐं जेकॾहिं न थींदो त पोइ अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके जेको आहे सो थी सघनि थियूं अॻिते, पोइ असांजे सिरनि जे वञण जे लाइ बि को मसइलो न आहे। इनजे करे स्टॉप सेट टाइप ऑफ द थिंग्स, इहे अहिड़ियूं शयूं बंदि कयो, न त ॿी सूरत में इहे जेके सिंधी हाणे हिननि खे मौक़ो मिलियो आहे, सिंधियुनि खे रिक्वेस्ट थो कयां, जलाल महमूद शाह खे, कादिर मंसी खे, आज़ लतीफ़ पलीजो खे ऐं ॿिया जेके लीडर्स आहिनि त उहे हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे सिंध जी टेम्पो खे जेको आहे बरक़रार रखनि ऐं हीअ जेका क़ौम निकिती आहे उहा खे अॻिते वठी हलनि ऐं हिकिड़ो मुस्तनद ऐं ताक़तवर
जेको आहे मुनज़म नमूने सां हिकिड़ो कॉल ॾियनि ऐं इनशा ताला असां सिंध असेंबली जो घेराव कंदासीं। छो न कंदासीं, असां कंदासीं ऐं तव्हांखे वाखो कंदासीं त न इहो मलक रियाज़ लूसी जेको आहे इहो सिर्फ़ु दलाल ऐं भड़बो आहे, बाक़ी इन जे पुठियां सॼो जेको मामिलो आहे उहो ज़रदारीअ जो आहे। सो वंस अगेन आई एप्रिशिएट ऑल द पीपल, आई लव द पीपल हू पार्टिसिपेट। मां उन्हनि सां प्यार थो कयां जेके सिंधी क़ौम जूं न्याणियूं बच्चा सहाफ़ी लीडर ऐं नौजवान कारकुन पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु बुलंद कयो ऐं मज़लूमनि सां गॾु रहिया मौला अली इस्लाम जे कोल सां। त ज़ालिम मुस्लमान हुजे त बि उनजी मुखालफ़त कयो, जे मज़लूम काफ़िर हुजे त बि उनजी हिमायत कयो। त इन ई कोट सां असां मज़लूमनि सां गॾु हूंदासीं ऐं इनशा ताला असांजी वरी जेकॾहिं का अहिड़ी काल आई त असां इनशा ताला CM हाउस सिंध असेंबली ते धरने हणण जी बि कोशिशि कंदासीं, उन्हनि सां गॾु हूंदासीं। सदाईं आबाद रहो, ख़ुशि रहो ऐं पंहिंजी ॿोली, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजी धरतीअ जो जेको आहे बचाव कयो। दिस इज़ द टाइम, हाणे ई सिंधियुनि जे लाइ टाइम आहे त हू पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ अॻिते अचनि, मज़बूत थियनि, त जीअं दुनिया खे असां ॾेखारे सघूं त न असांजी क़ौम जेका आहे उहा मुनज़म बि आहे, ताक़तवर बि आहे, पुरअमन बि आहे, पर जेकॾहिं हथ चुरांद कई वई त पोइ असां कुझु बि करे सघूं था। सो अॼु कराची स्टेशन तां लांडीअ तां तव्हां सॼी सिंधी क़ौम खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं तव्हां सभिनी खे जस हुजे ऐं अलाह साईं तव्हांखे आबाद रखे ऐं असांजी क़ौम खे तालीम याफ़्ता, तरक़ी याफ़्ता, पुरअमन, पीसफुल ऐं जेको आहे सो कामयाब तरीन क़ौम बणाए हिन दुनिया में। गॉड ब्लेस यू, थैंक यू वेरी मच फ्राम कराची लांडी स्टेशन। हाणे सफ़र कंदासीं, सुभाणे नौकिरी कंदासीं। सलामत हुजो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।